वैसा प्राल खबर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं। कोट मीरबंद खां फैदमर मिंडो थाणे जी हद में अमन मान जा पखी उॾामी विया। कोट मीरबंद वासी ग़ुलाम मुस्तफ़ा भंगवार जा मुबीना नामल में चोर केला वॾे विया आहिनि। इंसाफ़ जी अपील। कोट मीरबंद रवासी ग़ुलाम मुस्तफ़ा भंगरवार दाईंदे चयो आहे त केतिरनि सालनि खां मुंहिंजा केला वढिया पिया वञनि। अञा ताईं जंहिंजी दान अलाह अख़्तियारनि खे ॾिनियूं आहिनि, अञा हिन महिल ताईं को बि दाद फ़रियादी न थी आहे, जंहिं ते अॼु वरी ताज़ा मुंहिंजा केला वढे विया आहिनि ऐं मूंसां ज़ुल्म कयो पियो वञे। अॻु केला वढिया विया, मूं दां चठियूं भतनि जूं परी वेंदियूं रहियूं हुयूं, जंहिं जूं मूं लिखत में पिणु दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि SSP साहिब खे। मुंहिंजो IG सिंध DIG सखर SSP खेरपुर आला अख़्तियारनि खे अपील आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजो ज़्यान थियल जो अज़ालो कयो वञे। वॉइस ऑफ प्रालो पेज खे लाइक करणु शेयर करणु वञा त उन मौक़े ते वाट्सन वॉइस ऑफ प्राले सां पंहिंजा हे वीचार वढिया। वॉइस ऑफ प्रालो YouTube चैनल अव्हांजो पंहिंजो चैनल। मसलो साईं, असां ग़रीब माण्हू आहिया आहियूं। चौथों पंजो चक्कर आहे, छहों चक्कर केला वढे आहे न। राति जो वढे था वञनि, 2 चक्कर अॻ में चिठी रखी आहे, हाणे चिठी बि न आहे, फ़ोन बि न आहे। अॻ में फ़ोन हुई आलू कलोड़े जी, चिठी बि हुई आलू कलोड़े जी, हाणे फ़ोन बि नथो करे न चिठी आहे, बसि ध्यानु थी था वञनि। हे असां छा कयूं? अव्हांजो छा मुतालबो आहे हुकूमत खां? मुतालबो आहे त हुकूमत खे चऊं था त SP साहिब असांजो मसलो गरीब माण्हू हल करे, शरीफ़ असां कारोबारी आहियूं, असां ध्यानु थी थो वञे। अच्छा, अंदाज़न घणे जो नुक़सान थियो आहे? नुक़सान तक़रीबन 7-8 लखियूं करे आहे न। मुंहिंजो 6 जरेब केला हुया, परियां कपिया आहिनि, हाणे हिन 5 जरेब लथा आहिनि। अॼु बि जरेब खनि कपिया आहिनि, कंहिं 3-4 लख जो नुक़सानु आहे मुंहिंजो। हाँ बाबा, से असांजो पाड़े जो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा भंगार आहे, हिन जा 2-3 चक्कर अॻ में केला वढिजी विया आहिनि। हे ग़रीब माण्हू आहिनि, कंहिंसां बि नाजाइज़ी न आहे। असांखे ॾुख थो थिए हिन जो, त हिन जा केला वढिजनि छो था? न कंहिंसां झेड़ो आहे, न काई बि शइ अहिड़ी न आहे। चिठियूं चपाण चवे थो रखियलु आहिनि, पर असां कॾहिं न ॾिठी आहे। हाणे बि ध्यानु हे थी वियो आहे।